अस्सलामुअलैकुम माया ज़ुहैब चांडियो ऐं मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे फैंस खे मुंहिंजे दोस्तनि खे मुंहिंजे रिश्तेदारनि खे मुंहिंजे टीचर्स खे मुंहिंजे कलीग्स खे पूरी सिंध वासियुनि खे पाकिस्तानियुनि खे पूरी दुनिया में रहंदड़ मुस्लमाननि खे दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक। ऐं चवंदा आहिनि न त सिचुएशन कहिड़ी बि हुजे उन्हनि खे यादगार बणाइणु असांजो कमु हूंदो आहे। जॾहिं असां पंहिंजनि सां गॾु हूंदा आहियूं, पंहिंजे रिश्तनि सां, पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजी फैमिली सां गॾु हूंदा आहियूं। ऐं हाणे बि असांखे इहो ई ॾेखारिणो आहे हालात कहिड़ा बि हुजनि, पर असां पंहिंजनि सां रही करे इन्हनि लम्हनि खे सेलिब्रेट कंदासीं। छो जो ज़िंदगी में लाहा चाढ़ा त ईंदा आहिनि, पर असांखे हर लम्हे खे ख़ुशी ख़ुशी ऐं गुज़ारणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मुंहिंजो सॉन्ग फाइनली रिलीज़ थी चुको आहे, पप्पू पप्पी। सोशल मीडिया ते मुंहिंजे यूट्यूब चैनल ते, फेसबुक पेज ते ऐं KTN कशिश ते बि। उमेद थो कयां त जीअं तव्हां खां मूंखे हमेशह मुहबत मिलंदी आहे, सो दिस टाइम आई ऑल्सो गेट अ लॉट ऑफ लव एंड पॉजिटिव रिस्पॉन्स फ्रॉम योर साइड, बिकॉज़ हीउ जेको सॉन्ग आहे हिन में थोरो मुंहिंजो तव्हांखे डिफरेंट कैरेक्टर नज़र ईंदो। छो जो हमेशह मूंखे बि पसंदि हूंदो आहे त नवां नवां कैरेक्टर्स कजनि, कुझु एक्सपेरिमेंट्स कजनि। ऐं हाणे मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त फ़न सां गॾु गॾु मां कुझु मोरल ॾियण जी कोशिशि कयां, कुझु लेसन ॾियण जी कोशिशि कयां, वट इज़ गोइंग ऑन, जेको हली रहियो आहे, वट द रियलिटी इज़। त उमेद थो कयां यू लाइक माई कॉन्टेंट। थैंक यू वेरी मच वंस अगेन। ईद मुबारक टू ऑल ऑफ यू।